अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सुनो खबरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे जाती मां ख़बर जाती वेझो क़ेज़ी नाले लॻ درگاہ ابراھيم शाह वटि पोड़ी मां बीमार खणण जो चई दोके सां टैक्सी कार ड्राइवर खे यरग़माल बणाए कार फ़ौरो करे फरार थी विया। कार ड्राइवर नवाज सजराणी صحافين सां ॻाल्हाईंदे चयो त पोड़ी मां बीमार खणण जो चई हिकु किराएदार मونسان गॾु कार में सवार थी दोके सां जाती लॻ درگاہ ابراھيم शाह वटि पहुतस त उते ॿिया ھمراھ पहिरियां जंग में लकيल हुआ, जिन गाॾी जे पहुचण शर्त जंग मां निकरी मुंहुं मथां पिस्टल रखी कार फ़ुर करे फरार थी विया। जॾहिं त ॿियनि मूंखे उते ॿधी जंग में छॾे फरार थी विया। ओॾां कार ड्राइवर जो वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ जाती पुलिस हरकत में अची वई। मुख़्तलिफ़ रोडनि ते नाकाबंदी करे SHO जाती लाबख्श फरियार जे अॻुवाणी में जाइ वारदात जो जाइज़ो वठी फ़ौरन जो पीछो कयो। आख़िरी तरह ताईं फ़ौरन ऐं कार जो पतो न पहुची सघियो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhujraknews.com।